अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वगर वया वही काल्ह तुंजा गूंजड़ी कंदें कोह रही सर में सुप्रियनरी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सा मुझो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 दिसंबर 2021 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। वॾे वक़्त खां दिलि जे अङण ते विछाइजी वियल ग़म जो तॾो अॼु बि नाहे खयो। कंहिं हिकु शख़्स जे विछोड़े वारो ग़म अञा पुराणो बि नथो थिए त वरी कंहिं ॿिए शख़्स जे विछोड़े जी ख़बर अची थी वञे। दिसंबर हूअं बि विछोड़े जी अलामत हूंदो आहे, पर वबाउनि जी मुंद बाद सिंध जे माण्हुनि पंहिंजे कुल्हनि ते जेके जनाज़ा खयां आहिनि तिन जो ग़म अॼु बि नाहे लथो दोस्तो। काल जॾहिं बरसात वुठी पए त तॾहिं सिंध ताईं पहुतल ख़बरनि केतिरनि अखियुनि खे आलो करे छॾियो। काल टंडे बाग़े सां वास्तो रखंदड़ ख़ूबसूरत लेखक ऐं सहाफ़ी मोहम्मद उस्मान राहुकड़ो मोकिलाए वियो ऐं मेहंदी जे शहर मेहड़ जो मानाए तो सहाफ़ी ऐं लेखक पावेल जुणेजो बि मोकिलाए वियो। प्रोग्राम सोच वीचार में सभ खां पहिरीं असां ॿिन्ही अज़ीम हस्तियुनि खे भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। टंडे बाग़े भरिसां ज़रख़ेज़ ज़मीन में हूअ हाण तुड़ जो आरामी थी चुको आहे। हूअ जेको नंढे शहर जो वॾी दिलि रखंदड़ माण्हू हो, जंहिंजे कलम जॾहिं बि लिखियो त मारोड़नि ऐं साॻियड़नि ऐं झांगियड़नि ते लिखियो। फितरत सां मोहबत कंदड़ मोहम्मद उस्मान राहुकड़े जा तोड़ जो 4 किताब छपजी मार्केट में आया, पर संसार अनेक लिखणियूं अख़बारनि जी ज़ीनत बणिजी सिंध जे माण्हुनि ताईं पहुतियूं। हुन जिते ख़बरनि जो जहान आबाद कयो, उते वरी हुन मज़मूननि जी काइनात पिणु अॾी। सख़्त गर्मी वारनि ॾींहंनि में जॾहिं हूअ करंगे जी हॾी जी तकलीफ़ में वकोड़जी वियो हो, तॾहिं हुन इलाज ख़ातिर कराची जा पंध बि पुछाया हुआ दोस्तो। तोड़ जो सकाफ़त खाते ऐं ॿिनि इदारनि संस वाहिर कोन कई हुई, पर हुन पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजो इलाज करायो हो। हूअ जंहिंजी सुञाणप हिकु लेखक ऐं सहाफ़ी वारी त हुई, पर हूअ हिकु सुठो उस्ताद बि हो। हुन प्राइमरी में केतिरा ई शागिर्द पढ़ाया, जिन मां केतिरा ई मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि पहुता। हूअ सिंध जो अहिड़ो सगारो लेखक हो जंहिंजा 4 किताब सुको सिंधू, किनारा रूना, मिटी जा मोर माण्हू, सोन सरीखियूं औरतूं, सिंधू ऐं हाकड़े जा वहकरा छपजी पढ़ंदड़नि जे हथनि ताईं पहुता। 1 जून 1966 ते जनम वठंदड़ मोहम्मद उस्मान राहुकड़े जो शुरू में तख़लुस सतायल हो। हूअ सगा टंडो बागो शाख जो 2 भेरा जनरल सेक्रेटरी पिणु रहियो। अदबी संगत शाख टंडो बागो जो पिणु 5 भेरा सेक्रेटरी रहियो। टंडो बागो प्रेस क्लब जो 10 भेरा जनरल सेक्रेटरी ऐं 4 भेरा सदर रहियो। हुन 1991 खां कावशई KTN न्यूज़ टंडो बागो जे रिपोर्टर तौरु सहाफ़त जी शुरूआत कई। एरिया वाटर बोर्ड बदीन जो 2009 खां 2014 ताईं मेंबर रहियो। औलाद में खेसि 2 पुट इज़हारुल हक़ लखा ॾिनो ऐं मुनवरली आहिनि। मोहम्मद उस्मान राहुकड़े खे भेटा पेश कंदे भूरो रेबारी लिखे थो। सिंध राणी जे शहर खां कुझु पर भरो लाड़ जो लाॾलो सहाफ़ी अदीब ऐं 4 किताबनि जो लेखक असांजो महबूब उस्मान राहुकड़ो काफ़ी वक़्त खां मुख़्तलिफ़ बीमारियुनि सां झेड़ींदे असांखे अकेलो करे वियो। उस्मान राहुकड़े सां मुंहिंजो 2 ॾहाकनि खां न्याज़मंदी जो नातो हो। हूअ जिते बि मिलियो टहकनि ऐं मौज मस्ती हुजतनि सां मिलियो। कुझु महीना पहिरीं आउं खेसि तबियत नासाज़ हुअण करे जॾहिं संस ॻोठ पुछण लाइ वियसि त
तबियत नासाज़ हुअण सबबि मिलण खां माज़रत मोकिली ऐं पोइ आऊं अलाह बचायो राहुकड़ो जी चांहि पी मोटी आयसि। ॿिए ॾींहुं महबूब यार उस्मान काल करे ॿुधायो त काल सफ़ा साणो हुअसि, सो मिली कोन पए सघियसि ऐं बुरा दिलि में न कजांइ। हाणे वक़्तु कढंदुसि त कलोई खां अॻियां तोखे रेबारियुनि जी ॿाहियां भिट बि ॾेखारे अचां ऐं कचहरी बि थी वेंदी। वक़्त जी तेज़ रफ़्तारी ऐं दुनिया जे ख़फ़े सबबि वरी न वञी सघियसि, पर अॼु उस्मान वियो हलियो। हाणे जे वेंदे हलियो, केरु फाईंदो वतन, मूंखे खाईंदो वतन, मूंखे खाईंदो वतन। टंडे बाग़े जी सरज़मीन तां लफ़्ज़नि जा पोपट उॾारे थो हकीम जरवार। सचो साफ़ी उस्मान राहुकड़ो बि लाॾाणो करे वियो। मूंखे अॼु बि चङी तरह यादि आहे, सेप्टेम्बर 2004 में आऊं ऐं चाचो रज़ा टंडो बाग़ो प्रेस क्लब विया हुआसीं। मूं उते नौकिरी लाइ एहतजाज रिकॉर्ड करायो त NCHD बदीन में आई त न फ़क़्ति वॾा ऑफिसर गैर सिंधी हुआ, पर यूनियन सतह ते बि हुननि गैर मक़ामी सिंधी ॿोली न ॼाणंदड़ सोशल ऑर्गेनाइज़र रखिया हुआ। असीं मक़ामी माण्हू बेरोज़गार बणियल हुआसीं। अदा नसरुल्ला, अमीन सिंधी समेत सभिनी साफ़ी दोस्तनि उन ख़बर खे छापियो। अदा उस्मान ऐं अदा नसरुल्ला न फ़क़्ति उन ख़बर खे अहम ख़बर करे छापियो, पर इदारे सां पिणु लह विचण में आया। उन वक़्तु कावश अख़बार जी ख़बर जी वॾी अहमियत हुई। साफ़ी बि सचा हुआ। नेठि उन इदारे मां न रुॻो गैर मक़ामी निकिता, पर अॼु सभई मक़ामी नौजवान नौकिरी करे रहिया आहिनि। आउं अॼु 16 ग्रेड में आहियां। उहा नौकिरी अॼुकल्ह 20 लख में बि नथी मिले, जेका अदा उस्मान जी हिकु ख़बर ऐं महिनत सां मिली वई। अॼु उहो शख़्स नाहे रहियो, संस उहे इबादतूं कॾहिं बि विसारे नथियूं सघिजनि। अदा उस्मान किताबनि ऐं इल्मी अदबी साफ़ती सूरत में हर दौर में यादि रहंदो। रब्बुल आलमीन खेसि दर्जा बुलंद करे पोनीरनि खे सबर जी तौफ़ीक़ ॾे। कणा मंझ करार हिकांदा संग में, गाहे गाह फिराक जे कया धारूं धार, न ॼाणा ॿीहार केरु मिलंदो कंहिंसी। नाम्यारो लेखक अबू बकर शेख लिखे थो, मुंहिंजो प्यारो दोस्त उस्मान राहुकड़ो विछोड़े जो वढ ॾेई वियो। अॼु ख़बर पई त रस्ता ऐं राहूं कीअं फुरबियूं आहिनि। कुझु वक़्तु अॻु इब्राहिम हैदरी जा रस्ता फुरिया ऐं अॼु मतू राहुकड़े जा रस्ता उपरा थी विया। अलविदा मुंहिंजा प्यारा दोस्त। उभायो ख़ुश्क लिखे थो, सोन सरीखियूं औरतूं ऐं सिंधू ऐं हाकड़े जा रस्ता जहिड़नि किताबनि जो ख़ालिक़ उस्मान राहुकड़ो अॼु कतार मां छिजी वियो। संस उन्हीअ विछोड़े ते संस भाउ अलाह बचायो ऐं ख़ानदान ऐं संस इल्मी अदबी ऐं बदीन जे साफ़ती हलकनि सां दिली हमदर्दी जो इज़हार कजे थो। ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली लिखे थो, उस्मान तूं सदाईं यादि रहंदे तुंहिंजे हिन नज़म वांगुरु। हाकड़े कंदी ऐं पुराण जे पडनि में तोसां घारियल घड़ियूं, उन जे पुॼाणा याद जा काफ़िला अकेला अकेला, ही जहां ऐं तुंहिंजो सुपरी। मन कॾहिं हाकड़े कंदे ऐं पुराण जे पढ़ण मां गुज़रो त मन यादि अचो, हा ज़मानो हो सो ज़मानो। नाम्यारो साफ़ी ख़ुदा ॾिनो शाह लिखे थो, नसे वोण वणनि में नसे कात्यारियूं, पिसियो बाज़ारियूं हीड़ो मुलूण थिए। संजो भलोड़ साफ़ी अदीब ऐं लेखक उस्मान राहुकड़ो असां खां विछड़ी वियो। उस्मान राहुकड़ो खरो ऐं सचो साफ़ी हो। हुन कॾहिं बि ख़बर जे मामले ते कंप्रोमाइज़ न कयो। संस लिखण जो मर्कज़ सिंध रही। हुन केतिरा ई किताब लिखिया, ख़ुसूसी तौर ते सिंधु दरिया, तमर जे ॿेलनि, हाकड़े ते संस शानदार तहक़ीक़ी कम हो। सिंधी अदब में MA कयल उस्मान राहुकड़ो मिसकीन ऐं मज़लूम माण्हू जो भरझलो रहियो। बदीन पाणी केस ऐं ज़िलो बचायो तहरीक लाइ संस मुख्य किरदारु रहियो। उस्मान खे भेटा पेश कंदे अनवर अब्बासी लिखे थो, अलविदा अलविदा ए सिंध तोखां अलविदा, तोखां पोइ सुपरी केरु लहंदो सार। विछोड़े जो दर्द माण्हू जे वजूद खे वढे विझंदो आहे। हिकु महबूब जो विछोड़ो, ॿियो वालदेन ऐं औलाद जो विछोड़ो, पर इंसान जी ज़िंदगी में कहिड़ा माण्हू अची वेंदा आहिनि। उस्मान राहुकड़े सां मुंहिंजो वास्तो अहिड़ो हो जो हू मुंहिंजो महबूब बि हो त मुंहिंजो उस्ताद बि हो। संस विछोड़े ते अखियुनि जा बंद भॼी पिया आहिनि, दिलि झुरी पई आहे। अॼु जेतोणीकि 27 डिसंबर जो अभागो ॾींहुं आहे,
27 डिसंबर ते सिंध राणी शहीद बेनज़ीर भुट्टो असांखां विछड़ी वई ऐं 27 डिसंबर ते तारीख़ जो आशिक़ असांखां हमेशह लाइ जुदाई जो दाग़ ॾेई विछड़ी वियो। उस्मान राहुकड़ो जिस्मानी तौर ते असांखां धार थी धरती माउ जी हंज में वञी सुतो आहे, पर उस्मान असीं न हूंदासीं तॾहिं बि हिन दुनिया ते ईंदड़ नसलनि खे यादि हूंदो। हा, इंसान त मरी वञे थो, पर संस तहरीर कयल किताबनि जी सूरत में हूअ ज़िंदा रहे थो। मोहम्मद उस्मान राहुकड़ो हिकु अहिड़ो साफ़ियो जेको टंडो बागो शहर जो रहाकूत न हो, पर हुन 1990 खां बि अॻु टंडो बागो जे शहर समेत हर मसइले ते अहिड़ी बहादुरी सां रिपोर्टिंग कई जो उन जा शाहिदी ज़माना ॾींदा। शहीद रफ़ीक खोसो खां वठी लाल मोहम्मद खोसो ताईं टंडो बागो थाणे जे लाक़ब में शहीद थियल समेत हर बेगुनाह इंसान लाइ हुनजो रूह फतकियो थिए। अॼु उहो इंसान मोहम्मद उस्मान राहुकड़ो हैदराबाद जे हिकु अस्पताल में दाख़िल हुअण दौरान असांखां हमेशह लाइ विछड़ी वियो। टंडो बागो जे मज़लूम माण्हुनि लाइ हुन पंहिंजे कलम खे बहादुरी सां इस्तेमालु कयो। संस कलमी पोरे में 4 छपियल किताब, 2 अणछपियल किताब ऐं लातइदाद तहक़ीक़ी मज़मून स्टोरियूं आहिनि। हुन समाज में ज़िंदा इंसान जो को बि क़दुरु न आहे। ईअं उस्मान राहुकड़ो जो हयाती में कंहिं क़दुरु न कयो त उहो केॾो वॾो इंसानु हो। बसि उस्ताद, तूं असां दोस्तनि जी छपर छांव हुअईं। तो सदाईं असांजी हर मोड़ ते रहनुमाई कई। रब पाक खां दुआ आहे त तूं जन्नतुल फिरदौस में खेसि आला मक़ाम ॾिजांइ। ख़ूबसूरत शाइर दीदार शाह लिखे थो, उस्मान राहुकड़े खे ॾिसी ऐं महसूसु करे मूंखे ईअं लॻंदो हो त हूअ रूपा माड़ी जी उन मिटी मां ठहियल माण्हू आहे जिते नीरी शाम मां भुंगर सुमरे जो टहक हवा में ॿुरी रहियो आहे। उस्मान पंहिंजी सूरत शक्ल रूप स्वरूप ऐं रंग में हूबहू काहू जी मिटी जहिड़ो हो। हू भिटाए जी उन घटी जहिड़ो हो जितां यमन कल्याण जी फाई तंबूरे जी तार मां फुटी निकिरंदी आहे। उस्मान त मल्हार में चीहे पखी जी चूंगार ऐं बाबीहे पखी जी पुकार जहिड़ो हो। हुनजे बदन जी मिटी जॾहिं मींहं में पुसंदी हुई त हुन मां मारू जो गाह फुटी पवंदो हो। उन करे आउं हुनखे सिंध जो साओ माण्हू सॾींदो हुअसि। अॼु उहो ई मींहुं वसी पियो आहे, पर उहो सिंध जो साओ माण्हू मिटी जे मणनि हेठां कुमाइजी ऐं माठ थी वियो आहे। हूअ जेको मींहं में मिलण जहिड़ो हो, उहो माण्हू असांखां मींहं में विछड़ी वियो आहे ऐं डिसंबर जे हिकु सर्द ॾींहं में विछड़ी वियो आहे। उस्मान आख़िरी भेरो मूंखे प्रेस क्लब बदीन में मिलियो हो। चयाईं, वेह, मूंखे तोसां कचहरी करणी आहे। आउं हुनजो हुकुम मञी सणस गॾु वेही रहियसि ऐं मूंखे हुन मां बहार जी ख़ुशबू फुटंदे महसूसु थी ऐं हुन टहक ॻाढ़ी महक वांगुरु ॿुरी रहिया हुआ। अॼु बि हुनजो हिकिड़ो टहक मुंहिंजे अंदरि में उॾामी रहियो आहे। हाणे आउं हुनजे उन टहक वटि बीठो आहियां ऐं मुंहिंजी अखि मां हिकु लुड़क सिंध जी मिटी ते किरी पियो आहे। मलकाणी शरीफ़ जे पटण मां वशाल रेबारी लिखे थो, लाड़ जी ज़रख़ेज़ ज़मीन मां कई अनमोल मोती उभरिया आहिनि। दोदे सुमरे जी दलेरी खां वठी मौलवी हाजी अहमद मलाह जी शाहकार शाइरी ताईं, रूपा माड़ी जे रिड़नि खां वठी आकाश अंसारी जे बग़ावती बैतनि ताईं, शाइरी जी मदहोश महफ़िलनि जे स्टेजनि जे ॾात धणियुनि शाइरनि साफ़िन कलमकारनि जी हिकु वॾी फ़हिरिस्त आहे। केतिरा हिन लाड़ जी मिटी में मदफ़ून आहिनि, पर ताज़ो दिलि खे झीर ॾेई अखियुनि मां ॻोढ़ा वहाए विछोड़े जा वरलाप ॾेई वेंदड़ सिंध राणी मीर बागे जे शहर टंडो बागो सां तालुक़ रखंदड़ अदीब, शाइर, कालम निगार, सीनियर साफ़ी, साहिब किताब लाड़ जे लिकियल किरदारनि खे कलम ऐं कैमरा सां रोशन करे हिन लाड़ धरती जे पेट में दफ़न थियल कहाणियुनि खे निखारे निर्वार कंदड़ मोहम्मद उस्मान राहुकड़ो बि जुदा थी वियो। टंडे बागे वेझो लाड़ जे ॻोठ मतू राहुकड़े जो हिकु सादो सबाजो ऐं माठीणी तबियत जो मालिक मोहम्मद उस्मान राहुकड़ो निंढे हूंदे लाड़ जे पुठनि तां वलर वारींदे माल चारींदे हल्की पंहिंजी ज़िमेदारी कंदे जॾहिं जोबन जवानी ते पहुतो त अदब सां इश्क थी पियसि। मुख़्तलिफ़ किताबनि, रिसालनि, अख़बारनि में लिखण जो जनून खेसि जागी पियसि। सहाफ़त में पेर पाताईं कावश ऐं केटियुनि जहिड़े इदारे सां आख़िरी दम ताईं सलाहड़ल रहियो। 30 सालनि खां साफ़ सां सलाहड़जी ग़रीब आवाम जो ख़िदमतूं कंदो रहियो। पंहिंजे जवानी जे अदब जे इश्क में आलूट थी हुन लाड़ जे लाखिणे इंसान 4 किताब बि लिखिया।
जिनमें सिंधु सुको किनारा रूना सोन सरखियूं औरतूं मिटी जा मोर माण्हू सिंधु ऐं हाकड़ो जा वहकरा ते बहितरीन किताब लिखिया। उन्हनि किताबनि खे लाड़ जे अदब ज़ोक़ ज़हननि ऐं ॾात धणियुनि जी में चाहियूं ॾेई वॾो मान बख़्शियो। उन खावड़ी किरदार जा किताब जिते आलिशान कुशादनि लाइब्रेरियुनि जे कबटनि जा ज़ीनत बणिया, उते लाड़ जी कलाठी पुठियुनि में धराड़नि जे हथनि ताईं बि उहे किताब ज़रूरु पहुता। हुन किताबनि जे छूने लेखक ख़ासि तौरु लाड़ जे लिकियल किरदारनि खे ज़ाहिर करे पुराण जे पासनि खां वठी हाकड़े दरिया जे दंग ताईं, शहीद राणीअ मीर बागे जे अनोखे इश्क जे किरदारनि खां वठी खॾड़े जे साहिब महल में दफ़न थियल अजीब ॻाल्हियुनि ताईं हुन उहे जायूं घुमी ॻोल्हे पढ़ी पंज किताबनि में क़ैद कयूं। 55 सालनि जी उमिरि में गुर्दनि जी तकलीफ़ सबबि हैदराबाद जे इस्पताल में दम धणी हवाले कंदड़ अदब जे आसमान जो चमकंदड़ तारो नेठि अलूप थी लंदड़ सिजी ॻाढ़ाण में गुम थी वियो। मतू राहुकड़े जे ॻोठ जा गस जे माण जे मेड़ सां भरियल हुआ। कांधी थियण लाइ माण जो वॾो अंग पहुतल हो, जेके हुन अदब जे मुसाफ़िर जे आख़िरी सफ़र में हमसफ़र थियण लाइ पहुता हुआ। सौ दर्द हा सौ दुख हा, हर जिंदगी प्यारी हुई, हथ रात जो बबरन मथा सा चांदनी प्यारी हुई, अज चंद दे आकाश में तो विख वधाया अलविदा, तो मोकलाया अलविदा, तो मोकलाया अलविदा। ही असीं भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक ऐं साफ़ी मोहम्मद उस्मान राहुकड़े खे विछोड़े वारी हिन मुंद में विछोड़े जो वरलाप ॾेई असांखां प्यारो पावेल जुणेजो बि विछड़ी वियो आहे। पावेल जुणेजो खे भेटा पेश कंदे ताज जो लिखियो, 2021 जो डिसंबर वेंदे वेंदे वरी विछोड़ा खणी आयो आहे। असांजो प्यारो यार पावेल जुणेजो बि परलोक पधारे वियो आहे। संस रोशन ख़्याली तरक़ी पसंदी सिंध सां मोहबत ऐं सिंधी अदबी संगत सां लाॻापो हमेशह यादि रहंदो। घाड़ी तलके मेहड़ जो ही घण पढ़ियो दोस्त हमेशह यादनि में रहंदो ऐं विसरी न सघंदो। पावेल जुणेजे खे भेटा पेश कंदे बख़्तावर जाम लिखे थी, दूर थींदा वञनि रोज़ जोगीअड़ा। हाय, हीअ मुंहिंजे बाबा जा साथी इनकलाब जे पंध जा पांधिड़ा हलंदा था वञनि। कामरेड ग़ुलाम रसूल सैतो, कामरेड मंसूर मीराणी ऐं हाणे पावेल जुणेजो। एतबार नथो अचे किथे आहिनि हाण अहिड़ा सुलझल महिनती ऐं वसीअ दिल साथी जिन हमेशह ज़ातियात खां वधीक मक़सद खे मथां रखियो, जिन साम्हूं वारे खे सदाईं दलील ऐं मंतक सां मञायो, जिन हमेशह कमज़ोर तबक़नि जो साथ ॾिनो। जवाबी कार्रवाई में न कंहिंखे मारियो, न गार गंद कई, न चालाकियुनि ऐं चमचागिरियुनि सां किथे जाइ ठाही, न कंहिंजे ख़िलाफ़ का लाबिंग कई, जो बि पंध कयो सचाई सां कयो। हाय, अॼु अहिड़ा इंसान तमामु घटि हूंदा। इक़बाल जे दोस्तनि ख़ासि करे अदा पावेल सां मुंहिंजूं कचहरियूं इक़बाल सां शादी खां पोइ थियूं। हू जॾहिं बि घाड़े मां हैदराबाद ईंदो हो त घणो करे त संस माइटनि वटि रहंदो हो, पर सुबुह शाम असांजे घर ईंदो हो। असां तंहिं वक़्तु हैदर चौक ते रहंदा हुआसीं। अदा पावेल कॾहिं बि ख़ाली हथ न ईंदो हो। खीर वठी ईंदो हो या कलू जा पकोड़ा वठी ईंदो हो, जेके खेसि पसंदि हुआ।
मुंहिंजे रिधल खाधे जी बेहदि तारीफ़ कंदो हो, ख़ासि करे बिरयानी, कढ़ाई, करेलनि जी भाॼी ऐं जेको कुझु बि मां पचाईंदी हुयसि। इक़बाल खे चवंदो हो, तूं ॾाढो ख़ुशनसीब आहीं यार, तोखे कामरेड जी डॉक्टर धीअ मिली आहे, सा बि एॾी सुघड़ ऐं अक्सर मुंहिंजे हथ जी बिरयानी खाई। अदा पावेल ऐं अदा शबीर सुमरो इक़बाल खे चिड़ाईंदा हुआ त तोखे परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हैदर चौक ते बिरयानी जो गाॾो हणंदे त बि कमाईंदे। ख़ैर उहो त उन्हनि जो प्यारु हो ऐं उन्हनि जे कामरेड अॻवान जी धीअ ऐं इक़बाल जे रिश्ते सां भाॼाई हुअण करे उन्हनि खे परफेक्ट लॻंदी हुयसि, हालांकि एॾी सुघड़ बि कोन आहियां। अदा पावेल जे कहाणियुनि जे किताब जो मुहाग मूं लिखियो हो, उहो एज़ाज़ मूंखे हासिलु आहे। बहरहाल अदा पावेल जूं आख़िरी दम ताईं हिन तबक़ाती निज़ाम जे छुटकारे में यकीन हो ऐं हूअ समूरी ॼमार हिन समाज खे बदिलाइण लाइ पंहिंजे हिसे जो कमु कंदो रहियो। हिन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे, आख़िरी सालनि में साणुसि मुलाक़ात न थियण जो बि बेहदि ॾुखु रहंदो। पावेल जहिड़ो बा इख़लाक़, निमाणो ऐं सुलझियल इंसान कॾहिं विसारे न सघिबो। ख़ूबसूरत लेखक मासूम बुखारी लिखे थो, पावेल जहिड़ा महिनती ऐं सचा दोस्त घटि मिलनि था। हुन पंहिंजी ज़िंदगी हिकु मक़सद सां अर्पी ऐं गुज़ारी। उहो मक़सदु हो सिंध जे हेठिएं क्लास जी ज़िंदगी में बहितरी आणणु। उन मक़सदु माण लाइ पंहिंजे ॻोठनि जे माण्हुनि में शौर आणण लाइ हुन मेहड़ तालके में अमली क़दम खणंदे पंहिंजे ॻोठ घाड़े में लाइब्रेरी जो बुनियादु विधो। उहो ज़मानो 85-86 जो हो। हुन लाइ हिन ॻोठ जे नौजवाननि सां गॾिजी कचूं सिरूं विझी लाइब्रेरी लाइ पाण पंहिंजे हथनि सां महिनत करे कमिरो जोड़ियो। हिकु साल ॻोठ में लाइब्रेरी हलाई, पोइ ॻोठ जा वॾेरा मथसि ॾमरजी पिया ऐं मुंहिंजी लाइब्रेरी खे बंदि करे छॾियो। मगर तेसि ताईं हीउ पंहिंजे मक़सद में घणे क़दुरु कामयाबु थी वियो। ॻोठ जे नौजवाननि में न रुॻो ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद करण जो ॾांहुं अची वियो, पर ज़ुल्म सां मुहाॾो अटकाइण जी सघ बि अची वई हुई। ॻोठ जे नौजवाननि, जिन में इक़बाल मलाह, माशूक मलाह ऐं कादर भुटो समेत ॿिया शामिल हुआ, हुननि वॾेरनि जे ज़ुल्मनि खे वाइखो करण ऐं पोइ त हारियुनि खे पाण में एको कराइण लाइ कचहरियूं कंदा रहिया। आहिस्ते आहिस्ते ॻोठनि अक्सर माण्हू वॾेरे जे असुल किरदार खां वाक़ुफ़ु थींदा विया। संसद ॻोठ जा उहे नौजवान ऐं मेहड़ तालके जा काफ़ी शागिर्द पावेल जुनेजी जी अॻुवाणी में खाॿी धुर सां लाॻापियल शागिर्द तनज़ीम DSF ज्वाइन करे वरिती हुई। माशूक मलाह, इक़बाल मलाह ऐं पावेल गॾिजी मेहड़ हाई स्कूल जे चौक ऐं शमसुद्दीन बुलबुल जे घर भरिसां मसवाड़ ते जॻह वठी हैदरबख्श जतोई जे नाले सां लाइब्रेरी खोली। उहा ई जाइ हुई जिते मुंहिंजी हिननि टिन्ही नामवर किरदारनि सां आशनाई थी। इक़बाल मलाह, जेको पाक अख़बार जो एडिटर हो ऐं हाणे रोज़ानी अवामी आवाज़ कराची जो हैदराबाद में ब्यूरो चीफ आहे ऐं प्रेस क्लब हैदराबाद जो जनरल सेक्रेटरी आहे। उन सां गॾु तमामु वॾी सियासी समाजी बसीरत रखंदड़ तजिया निगार पिण आहे। माशूक मलाह, जेको पिणु वॾी इल्मी बसीरत रखंदड़ सियासी अॻुवान रहियो, अॼुकल्ह पंहिंजी फैमिली सां अमेरिका में पियो रहे। हिननि ॿिन्ही जो शऊर सूंहो ऐं गुरू मोहतरम पावेल जुनेजो हो। छा सुनहरी ज़मानो हो। हुन सां ॾेठ वेठ थियण सां आऊं बि उन इश्क में रंगिजी वियुसि। मज़लूम जो साथारी ऐं ज़ालिम सां नफ़रत बि हुई, पर हाणे उहा मुंहिंजे ईमान जो पको थंब थी वई। सुबुह जो रांधण मां ईंदो हुअसि, अधु ॾींहुं लाइब्रेरी में, अधु ॾींहुं मेहड़ जे घंटाघर चौक भरिसां बिरोही जे होटल ते। उथंदा उन महिल हुआसीं जॾहिं टिपहरी जो वापसि वञण लाइ आख़िरी बस वञण जो टाइम थींदो हो। सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ लेखकनि, सियासी अॻुवाननि ऐं रूस जे इनक़लाब जा किसा हलंदा हुआ ऐं असांजो इश्क वेंदो पको ऐं पुख़्तो थींदो। उन बहस में पावेल असांजो जहिड़ो कर अॻुवान हूंदो हो। 1986 में ज़ियाजी मार्शला में धाड़ेलनि जी आड़ में फ़ौज असांजे ॻोठ ग़ुलाम जांवरी लॻ राधण स्टेशन ते छापो हयो। तलाशी खां बाद अहलकारनि हिकु घर जे लोढ़े खे बाहि बि ॾिनी, पर पोइ ऑफिसर जे हुकम ते विसाए छॾी। जिन ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे हिकु प्राइवेट ट्रक में विझी वठियो वञी रहिया हुआ त उहा ट्रक कल्टी थी पई। अक्सर ॻोठाणा शदीद ज़ख़्मी थी पिया। आर्मी जा अहलकार हुन ज़ख़्मियुनि खे मेहड़ तालका इस्पताल में छॾे भॼी विया। सख़्तु मार्शला हुअण करे मक़ामी साफ़ी उहा ख़बर हलाइण लाइ तयारु न हुआ।
मूं जॾहिं उहा ॻाल्हि इक़बाल मलाह माशूक मलाह ऐं पावेल सां कई त हीअ असांजे ॻोठ आया, सभिनी ॻोठाण सां मिलिया, मालूमात वरिती, ज़ख़्मियुनि खे ॾिठो ऐं पोइ हुननि ही इशूअ अहिड़ो उथारियो जो सभिनी सिंधी अख़बारनि हिन वाक़े ते बि न रुॻो लीड हेडलाइनूं लॻायूं पर उन ते एडिटोरियल लिखिया। एसि ताईं जो कुझु उर्दू अख़बारनि बि हिन वाक़े ते तबसरा शाया कया। अख़बारनि में एडिटोरियल वारो सिलसिलो 2 हफ़्तनि ताईं हलंदो रहियो। पोइ पावेल जुणेजो ऐं उनजे नौजवान जी टीम मूंखे हुकुम कयो त ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे गॾु कयो त असां उन्हनि सां कचहरी करे उन्हनि खे माइल कयूं त असां हाई कोर्ट में हिन वाक़े ख़िलाफ़ केस दाख़िल करियूं, जीअं अॻिते को रियासती इदारो धाड़ियुनि जी आड़ में कंहिं मिसकीन माण्हू ते ज़ुल्म न करे। मूं सॼे ॻोठ खे गॾु कयो। ॻोठ वॾा ऐं चङा, फ़ोटो ख़ान ऐं सदोरो ख़ान बि हुआ। ज़बरदस्त कचहरी थी, मगर ॻोठ जा वॾा केस करण ते राज़ी न थिया। अगरि केस थिया त हिननि ॻोठाणनि खे मुआवज़ो ज़रूरु मिले हा। कुझु ॾींहं खां पोइ BBC रेडियो ते मूं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो इंटरव्यू ॿुधो। फ़ौज जे ज़ुल्मनि ते ॻाल्हाइण वक़्तु हुन असांजे ॻोठ ग़ुलाम जामरी जो नालो खयों ऐं हुन चयो त इस गांव में ज़ियाउल हक़ साहिब के अहलकारों ने नहते लोगों के साथ बड़ा जुल्म किया है। ही सब कुछ पावेल, इक़बाल मलाह, माशूक मलाह ऐं संस साथियुनि जी जदोजहद हुई जो हिकु बहराड़ी जे वाक़े खे मुल्कगीर करे छॾियो ऐं उन ते मुहतरमा बि ॻाल्हायो। पावेल निहायत मुख़लिस ऐं प्यार करण वारो माण्हू। रूस जे टुटण खां पोइ खाबी दुर जी सियासत बि टुटी पई त हिन यार बि ॿिया ख़फ़ा छॾे सिर्फ़ु कलम जो ई ख़फ़्त पालियो। पहिरियां समाजी मसइलनि ते भरपूर तख़लीक़ी ऐं इस्लाही कहाणियूं लिखियाईं। जॾहिं उतां कुझु दिलि भरियसि त हीअ अमली साफ़ जे मैदान में लही पियो, जिते हक़ सच जी अहिड़ी रिपोर्टिंग कयाई जो वॾा वॾा बुत लुॾी विया। हुन जूं स्टोरियूं ऐं कालम उघाड़े सॼो आइनो हूंदा हुआ। उहो ई सबबु आहे जो हीअ मक़ामी इक़्तिदार धणियुनि जे इंतकाम जो केतिरा भेरा निशानो बणियो, पर हीअ पंहिंजे उसूल ऐं इरादे में अहिड़ो अटल जहिड़ो खीरथर जबल। संस कसम पुरसी जी सभ खां वॾी वजह उहा बि आहे त हुन कंहिं बि जाइ ते पाण खे न खपाए हा त अॼु हूअ बिना इलाज जे अलमियाती मौत न मरे हा, मगर मरणो त हर इंसान खे आहे। हुन पंहिंजे किरदार जे एवज़ चंद ॾींहं, चंद महीननि ऐं चंद सालनि जी ज़िंदगी क़बूल न कई। सची ॻाल्हि इहा आहे त पावेल जुणेजो बि तारीख़ जो अहम किरदारु आहे, मगर अॼोको बेहस समाज हिन किरदार खे बि ईअं विसारे छॾींदो जीअं माण्हू राह जो ख़्वाब लही सुबुह जो विसारे छॾींदा आहिनि। मेहड़ में आलाबास होटल ते जिते अक्सर साफ़ी शाइर वेंदा आहिनि वेठो हूंदो हो। मूंखे ईंदे ॾिसंदो हो त परे खां ई चहिरे ते मुर्काणे अचियां कंदो हो। वेझो अचबो हुअसि त भाकुर में भरे वठंदो हो। कमाल कुर्बाइतो माण्हू। हुनजे सभिनी गुणनि खे हुन हिकिड़े कमेंट में त नथो आणे सघिजे। हुनजो विछोड़ो दिलि ते खंजर जे वार जीअं आहे, जंहिंमें दिलि जो वजूद रतो रत थी वियो आहे। पंहिंजे दर्द ते ज़ब्त कंदे दुआ करियां थो त रब साईं खेसि जन्नत में जाइ अता करे। हीअ असीं भेटा पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक पावेल जुणेजो खे। ऐं हाणे शामिल करियूं था प्रोग्राम में ख़बरूं। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी जी शहीद चेयरपर्सन शहीद बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते नओं देरो हाउस में क़ुरान ख़ानी कोठाई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी ज़िले तालके सिटी समेत यूथ विंग, सपाफ, लेबर ब्यूरो ऐं ॿिनि ज़ेली तनज़ीमनि जे अॻवाननि तोड़े कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। क़ुरान ख़ानी बाद शहीद बेनज़ीर भुट्टो जे बुलंद दर्जनि लाइ ख़ुसूसी दुआ घुरे लंगर विरहायो वियो। होॾांहुं शहीद बेनज़ीर जी वरसी जे मौक़े ते गड़ी ख़ुदा बख़्श में जलसो पिणु कोठायो वियो। जॾहिं त जलसे जी शुरूआति मंझंदि 3 वॻे तिलावत कलाम पाक सां थी, जंहिंमें पीपल्स कल्चरल विंग तरफ़ां शहीद बेनज़ीर भुट्टो जी यादि में मुशाइरो कोठायो वियो, जंहिंमें सिंध जे नाले वारे रागी मज़हर हुसैन ऐं ॿियनि शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे शाइरी वसीले भेटा पेश कई। वरसी जे जलसे खे ख़िताब कंदे अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी चयो त मुहतरमा सां कयल वाइदा आहिस्ते आहिस्ते पूरा करे रहियो आहियां। पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जी हुकूमत खां वठी मुंहिंजी हुकूमत ताईं आवाम जी ख़िदमत कई आहे। जॾहिं त
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त वार करण जो वक़्तु अची वियो आहे। जीअं आला तयारी कनि। 5 जनवरी ते लाहौर मां हुकूमत जे ख़ात्मे जी कहाणी जी शुरूआति थींदी। कठपुतली ख़िलाफ़ ऐलान जंग जो वक़्तु अची चुको आहे। हुन वधीक चयो त फ़ौज पुलिस ऐं APS जे शहीद ॿारनि जे खून जो सौदो कयो पियो वञे। दहशतगर्दनि अॻियां सदर ऐं वज़ीर अज़म झुकी पिया आहिनि। कारूंझर जबल जी कटाई वारो केस सुप्रीम कोर्ट में बि पहुची वियो आहे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी सरबराही में 2 रुकनी बेंच कारूंझर जबल खे कटण बाबति दरख़्वास्त जी सुनवाई कई। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त कारूंझर जबल खे कटियो पियो वञे। थरपारकर जे ख़ूबसूरत जबलनि खे कटियो पियो वञे। कारूंझर जबल ते नायाब पथरनि खे कटण सां नुक़सानु थींदो। अहिड़ी तरह नगर पार्कर जे सूंहं खे तबाह कयो पियो वञे। चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त केरु कटे रहियो आहे कारूंझर खे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जवाबु ॾिनो त माइंस एंड मिनरल्स खाते वारा कटे रहिया आहिनि। चीफ जस्टिस चयो त कारूंझर जबल ते सॼो पाकिस्तान वञे थो। छा तफ़रीही हंध खे ख़तमु करे रहिया आहिनि? क़ीमती पथरनि खे कटे रहिया आहिनि? अदालत सुनवाई अङारे ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट सख़्त लहजे ते मुर्तज़ा वहाब खे हटाए छॾियो। माफ़ी बाद अहिड़ो फ़ैसिलो वापसि वरितो वियो। गटर बाग़ीचा केस जी सुनवाई दौरान मुर्तज़ा वहाब अदालत में पेश थियो। उन मौक़े ते चीफ जस्टिस अमीन काज़ी एडमिनिस्ट्रेटर खे चयो त ज़मीनूं रियासत जूं आहिनि, तव्हां जूं ज़ाती न आहिनि। जंहिं ते मुर्तज़ा वहाब सख़्तु जवाबु ॾींदे चयो त छा असां हलिया वञूं, हुकूमत छॾे ॾियूं। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त मिस्टर तव्हां चुप करियो, तव्हांखे फ़ारिग़ कयूं था। मुर्तज़ा वहाब चयो त मां माफ़ी वठां थो। जंहिं बाद फ़ैसिलो वापसि वरितो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कारूंझर जो क़त्ल बंदि कयो वञे। पाणी जबल समुंड ॿेट ऐं वसीला हिकिड़ी नस्ल जी मिल्कियत न हूंदा आहिनि। हुन चयो त सिंध जे ज़मीननि ते कब्ज़नि जो सिलसिलो बि बंदि कयो वञे। शहदाद कोट में PPJ MPA नादिर मंगसी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम हंयो वियो। ॻोठ मीरान ख़ान मंगसी जे ॻोठाणनि लाड़काणो कंबर रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो। हुन चयो त MPA नादिर ख़ान मंगसी 5 जरेब खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो कराए ज़ुल्म कयो आहे। सारियूं खणी वेंदड़ 4 ॼणनि खे पुलिस ज़रिए गिरफ़्तार कराए कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस गिरफ़्तार थियलनि खां 1 लख फुरे वरिता आहिनि। गिरफ़्तार थियलनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। ख़ैरपुर में नामियारे शाइर अयाज़ गुल जे अंग्रेज़ी में तर्जुमे थियल किताब जो महूरत कयो वियो। जंहिंखे ख़िताब कंदे लतीफ़ नूनारी चयो त अयाज़ जी शाइरी रॉबर्ट फ्रॉस्ट वांगुरु मुकालमाती शाइरी आहे। कांइस चूंड शाइरी घुरी। जॾहिं त ताजोए जो चवणु हो त अयाज़ जी शाइरी जो अंग्रेज़ी में तर्जुमो थियणु स्वाभाविक आहे। संसद शाइरी नवां जहान ॻोल्हींदी। फरीद भुट्टो ख़िताब कंदे चयो त अंग्रेज़ी में तर्जुमे बाद अयाज़ गुल जी शाइरी में समायल काइनाती अहसास जा नवां पढ़ंदड़ पैदा थींदा। छाछरो में अगवा ॼाणायल नारी अञा बि बाज़ियाब थी नाहे सघी। ॻोठ भाॾ संदा मां ॿनी ते कमु कंदे मुबियाना तौरु अगवा थियल हरियाण मेघवाड़ जो को बि पतो पइजी नाहे सघियो। वारसनि सिंध हारी कमेटी जे अॻुवान प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे नारी जे वालिद चेतन मेघवाड़ चयो त मुंहिंजी 14 सालनि जी धीअ खे अगवा करे ज़ोरी मज़हब मटाइण जी कोशिशि कई पई वञे। जवाबदार सरियाम घुमी रहिया आहिनि। SHO खोखरा पार रिश्वत वरिती आहे। धीअ खे बाज़ियाब करायो वञे। सिंध जे ॿीजल क़ौमी रागी सरमद सिंधी जी 26वीं वरसी मल्हाई वई। जसकम जे मरकज़ी अॻुवान अमजद ख़ान महेसर जी क़यादत में कारकुननि मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़े खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते अयाज़ कोराई, सजाद शाह, असगर कोराई, आसिफ़ बुलैदी, हाशिम राहूजो, कुमेल अबड़ो, सना राहूजो, ज़ुल्फ़कार सियाल, नकाश जागिराणी, नूर सिंधी, अल्ताफ़ चनो ऐं ॿिया मौजूदु हुआ। मीरपुर बठोर में GA सिंध क़ौमी पार्टी पारां
सिंध जे क़ौमी रागी सरमद सिंधी जी वरसी जे मौक़े ते मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते कादर बख़्श ज़ंवर, साबिर सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई। सराहाड़ी में जस्कम हाउस ते तक़रीब कोठाई वई, जिते सरमद सिंधी जी तस्वीर आॾो मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई वई। तक़रीब में ॻाल्हाईंदे जस्कम अॻवान, प्यार अली मशहूरी, नूर शाह बुखारी, ज़फ़र देशी ऐं ॿियनि चयो त सरमद पंहिंजे जादुई आवाज़ ज़रिए क़ौम खे बेदार कयो। जॾहिं त सांगड़ में पिणु वरसी तक़रीब कोठाई वई, जंहिंखे जबार जुणेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। मीरो ख़ान भरिसां 15 वरनि जे ज़ाहिद बिरोही पीउ सां कावड़ जी फाहो खाई ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। रमज़ान बिरोही जो चवणु हो त पुटु मोटरसाइकिल लाइ ज़िद कयो, गुरबत सबबु वठी न ॾेई सघियसि, जंहिं तां नाराज़ थी हुन ज़िंदगी जो अंत आंदो आहे। शेख भिरकियो भरिसां ॻोठ शेर ख़ान टंगड़ी में 2 धुरियुनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। तकरार दौरान फायरिंग पिणु कई वई, जंहिंमें हवा ज़ाल पीर बख़्श मौक़े ते क़तल थी वई। पुलिस पहुची लाश खे टंडो मोहम्मद ख़ान खणाए वई। जॾहिं त लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। आख़िरी इतलान ताईं के बि जवाबदार गिरफ़्तार न थिया हुआ। मास्तरी जे उमेदवारनि शहीद बेनज़ीर जी मज़ार आॾो एहतिजाजी धरणो हयो ऐं हुननि चयो त सिंध काबीना 33% मार्कूं खणंदड़नि खे पास करण लाइ पॉलिसी जोड़ी वञे। हुननि चयो त शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी पार्टी जी हुकूमत आहे, पर उन में असां सां वॾियूं नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। हीअ अव्हां जी ख़िदमत में असीं पेश करे रहियासीं चूंड ख़बरूं। अमीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां, अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। इल्मु, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवलियत जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। सुजाॻी जे हिन सफ़र में अचो, असां सां हमक़दम बणिजो त जीअं हीअ आवाज़ अञा बि सघारो थी सघे। असीं पंहिंजा प्रोग्राम फेसबुक पेज ऐं यूट्यूब वसीले अव्हां ताईं पिणु पहुचाईंदा आहियूं। असांजे प्रोग्रामनि जा लिंक शेयर कयो ऐं दोस्तनि ताईं प्रोग्राम वधि खां वधि पहुचायो त जीअं हीअ शऊर वारो सफ़र अञा बि सघारो थी सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था किताब तहज़ीब इख़लाक़ जा। ही किताब नामियारे लेखक ऐं ॾाहे शमसुल उलमा मिर्ज़ा क़लीच बेग जो लिखियलु आहे। अॼु असीं हिन किताब मां जेको मज़मून अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं, उन जो उनवान आहे हिकिड़नि खे ॿियनि ते फ़ज़ीलत, इज़त ऐं शराफ़त। शराफ़त रुॻो रूह में थी रहे ऐं सची इज़त रुॻो नेकी में आहे। बादशाहनि जी महिरबानी बदकारी सां हथ करे थी सघिजे। दर्जो ऐं लक़ब पैसनि सां बि ख़रीद करे थो सघिजे, पर उनखे सची इज़त या आबरू न चइबो। ॾोहन करण करे माण्हू सची नामवारी खे पहुची नथो सघे, न कि ज़र ख़र्चण सां माण्हू शरीफ़ थी सघे थो। जॾहिं लक़ब ऐं ख़िताब नेकी जो इनाम आहिनि ऐं जेको मुल्क जी ख़िदमत करे थो तंहिंखे वॾो दर्जो मिले थो, तॾहिं जेको आबरू ॾिए थो या जेको वठे थो सो सची बची नामवरी थो कमाए ऐं उन्ही मां जहान खे फ़ाइदो ऐं फैज़ थो पहुचे। तुंहिंजी उहा मर्ज़ी आहे छा त तोखे वॾो दर्जो मिले ऐं ख़ल्क़ खे ख़बर पवे त कहिड़े सबबु करे उहो मिलियो अथई, या उहे चवनि त छो मिलियो अथई। जॾहिं का मशहूरु मोतबर माण्हू जूं नेकियूं संस औलाद में ॾिसजनि थियूं, तॾहिं उन जा लक़ब बि उन्हनि सां गॾु खेनि मिलनि था। उहो चङो थियो, पर जॾहिं कंहिंखे लक़ब त मिलियल हुजनि पर उहो उन शख़्स जहिड़ो न हुजे जो उन्हनि लक़बनि जो ज़्यादा लाइक़ु ऐं हक़दार आहे, तॾहिं माण्हू चवंदा त हू नाख़ल्फ़, नालाइक़ु ऐं खरियल आहे। विरसे में जा इज़त ऐं आबरू अचे थी सा तमामु आला सम्झण में थी अचे, पर अक़ल उन जे फ़ाइदे जी शाहिदी थो ॾिए जो पंहिंजी इज़त पाण कमाए थो।
जेको पाण का बि लियाकत नथो रखे, सिर्फ़ु पंहिंजो वॾ माणपो साबित करण लाइ पंहिंजनि वॾनि जा कम ॼाणाए थो, सो उन चोर सां मुशाबित थो रखे जेको चोरी करे वञी मस्जिद या मढ़ी में पनाह वठे थो। अंधे खे उन मां कहिड़ो फ़ाइदो त संस माउ पीउ ॾिसनि था, ॿोड़े खे उन मां छा हासिल त संस ॾाढो सफ़ा सरलो ऐं फसीह गुफ़्तगू कंदड़ हो। उन वांगुरु ख़सीस माण्हू जो उन में छा त संस पीउ ॾाढो शरीफ़ हो। जंहिं माण्हू जे दिलि में नेकी ॾांहुं लाड़ो आहे सो नेठि शरीफ़ ऐं बुज़ुर्ग थिए थो। कंहिं बि लक़ब अलक़ाब मिलण धारा ऐं हू आम ख़ल्क़ खां मथे चढ़ी वञे थो। जाबरू ॿियनि खे घर वेठे मिले थी सा हूअ कमाए हथ करे थो ऐं हुननि खे चवे थो त जिन जे नस्ल मां हुअण जो अव्हांखे फ़ख़ुरु आहे तिन बि हीअं कयो हो। जीअं पाछोलो हर कंहिं शइ सां लॻो वते, तीअं सची इज़त ऐं आबरू बि नेकी ऐं लियाकत सां लॻी वते। ईअं न चओ त इज़त बहादुरी मां पैदा थी थिए, न कि उहो वेसाह कर त जान खे जोखे में विझण सां उहा हासिल थी थिए। इज़त आबरू कम ते ओतिरो मुनहसर नाहे जेतिरो उन कम करण जे रस्ते या तर्ज़ ते आहे। हुकूमत हलाइण जे लाइ सभिनी खे सॾे न विहारींदा आहिनि, न कि इहे लश्कर जे सिपह सालारी करणु सभु कंहिंजो कमु आहे। जेको बि कमु तुंहिंजे हवाले करण में अचे सो चङी तरह कर त तूं तारीफ़ ऐं आफ़रीन जो हक़दार थी। ईअं बि न चओ त ज़रूरु मुश्किलातूं काटणु घुरिजनि या कुशाला कढणु घुरिजनि या जान जोखे में विझणु घुरिजे, न त माण्हू जी तारीफ़ या नामूस न निकिरंदी। जा ज़ाल पाकदामन रहे थी तंहिंजी तारीफ़ कीन थी थिए छा? जो माण्हू सचो ऐं ईमानदार थो रहे सो आबरू मिलण जे लाइक़ु नाहे छा? नाले नामूस जी उञ ॾाढी सख़्तु थी थिए, इज़त आबरू जी ख़्वाहिश ॾाढी ज़ोर भरी आहे। जंहिं असां में उहा ख़्वाहिश रखी आहे त वॾनि कमनि जे लाइ उहा ॾिनी आहे। जॾहिं आम फ़ाइदे जे लाइ ख़ौफ़नाक कम करणु ज़रूरी था थियनि ऐं जॾहिं मुल्क जी चङाई लाइ असांखे पंहिंजो जानियूं जोखे में विझणु ज़रूरी थियूं थियनि, तॾहिं नाले कढण जी हिर्स ऐं नामूस जे शौक़ खां सवाइ का बि शइ नेकी ऐं लियाकत खे नथी हिमथाए या ज़ोर वठाए। शरीफ़ माण्हू जे दिलि खे इज़त आबरू हासिल करण मां ख़ुशी नथी थिए, पर हूअ उन जो लाइक़ु ऐं हक़दार आहे। उहा ई ॻाल्हि उन जो फ़ख़ुरु आहे। माण्हू चवनि त फिलाणे माण्हू जी यादगिरी क़ाइमु करण लाइ छो हीअ पहण जो बुत निशान या यादगार खड़ो कयो अथनि। तंहिंखां बहितर इहो आहे त हूअ चवनि त फिलाणे माण्हू जे लाइ छो न उहो निशान खड़ो कयो अथनि। जंहिंखे नाले कढण जो हिर्स या शौक़ु हूंदो सो हमेशह माण्हू जे मेड़ में पहिरियों हूंदो, सो अॻिते धुकींदो वेंदो ऐं पुठियां निहारींदो ई कीअं। जॾहिं कंहिं ॿिए खे पाण खां अॻे ॾिसंदो तॾहिं दिलि खे ॾाढो रंज रसंदसि। हज़ारनि खे पाण खां पोइते ॾिसी ओतिरो ख़ुशी न थींदसि। अहिड़ी हिर्स जी पाड़ सभु कंहिं माण्हू में आहे, पर उहा सभिनी में फुटी निकिरे नथी। किन में डपु उन खे उभरणु नथो ॾिए, घणनि में लॼ ऐं हया उन्हनि खे दॿायो पियो आहे। उहा रूह जे अंदरी पोशाक आहे, उहा पहिरीं शइ आहे जा हूअ गोश्त या बदन सां गॾु थो ढके ऐं पोइ शइ आहे जेका उन खां धार थियण महिल उछलाए थो छॾे। नामूस जो हिर्स जेकॾहिं मुनासिब ऐं चङी तरह कम में थो आणिजे त इंसान जी तबियत जो शर्फ़ आहे, पर जे नामुनासिब ऐं ख़राबु कमनि में थो लॻाइजे त उन मां शर्मिंदगी ऐं खाना ख़राबी थी पहुचेसि। दगाबाज़ जे दिलि में हिर्स लिकी रहे थो, रया ऐं मकर हिर्स जे दामन में मुंहुं लिकाए थो, कूड़ ऐं ढोंग हिर्स खे ख़ुशि निमाव ॾेखारे थो, पर पिछाड़ी में उन जी हक़ीक़त ज़ाहिर थियो पवे। विछूं जो डंग ऊन्हारे जे करे साणो थी पवे थो, पर छणी नथो पवे। नाग जो डंग सर्दी करे किरी करे नथो पवे। जेतोणीकि हूअ सीअ खां वाह त पूरियो छॾे, उन जी अहिड़ी हालत ते रहम कर सही, बाक़ी पाणे तोखे पंहिंजो जोहर ॾेखारींदा। खेनि कच्छ में खणी गरम कर, पोइ ॾिस त उन जे एवज़ इज़ाव या मौत रसाइनि था या न। जेको पाण सचो पचो नेक आहे सो नेकी खे ख़ुदि नेकी जे लाइ चाहे थो। जा नामूस या तारीफ़ जे लाइ हिर्स वारो माण्हू मथा थो हणे, तंहिंखे हू धिकारे थो। जे नेक माण्हू खे रुॻो ॿियनि जी तारीफ़ मां ख़ुशी हासिल थिए हा त हुन जी अलाए जे कहिड़ो हाल थिए हा। हू पंहिंजी शराफ़त ऐं सचाई जे करे ईमान या एवज़ जो गुलाव नथो थिए ऐं ख़्वाहिश बि एतिरी थो रखे जेका आसानी सां पूरी थी सघे। जीअं सिज मथे चढ़ंदो आहे तीअं पाछोलो निढो थींदो वेंदो आहे, तहिड़ी तरह जीअं कंहिं माण्हू में लियाकत वधंदी आहे तीअं नामूस ऐं तारीफ़ जो हिर्स मंझसि घटि थींदो वेंदो आहे।
उन हूंदे बि हुनखे इज़त आबरू इनाम में मिले थो। नामूस पाछोले वांगुरु आहे, जेका पुठियां पवंदो आहे तंहिंखां भॼंदी आहे, पर जेको खांसि भॼंदो आहे तंहिंजे पुठियां लॻी ईंदी आहे। जे लियाकत रखण खां सवाइ तूं उन्ही खे हथु करण जी कोशिशि कंदे त उहा तोखे कॾहिं बि हथु न ईंदी। जे तूं लियाकत रखंदो हूंदे त केतिरो बि पाण खे लिकाईंदे त बि उहा तोखे पाणे ॻोल्हे कढंदी। जेका शइ चङी आहे सा ॻोल्ह, जेको कमु चङो आहे सो कर। ख़ुदि तुंहिंजे अंदर जी आफ़रीन ऐं तारीफ़ मां जेका ख़ुशी तोखे हासिलु थींदी सा ख़ल्क़ जे रड़ियुनि ऐं ताड़ियुनि मां कान मिलंदई। जंहिंखे का ख़बर कान्हे त तो में का अहिड़ी लियाकत आहे, इल्मु ऐं हिकमत। माण्हू जी दिलि लाइ सभ खां चङी आला मशगूली आहे पंहिंजे ख़ालिक जे कमनि जो इल्मु हासिलु करणु ऐं उन्ही ते वीचार करणु। जंहिं माण्हू खे तिबी इल्म मां ख़ुशी हासिलु थी थिए तंहिंखे सभु कंहिं शइ मां पंहिंजे ख़ुदा जी हस्ती ऐं कुदरत जी साबिती मिले थी, ऐं जंहिं शइ मां अहिड़ी साबिती मिले थी सा तारीफ़ जे लाइक़ु आहे। हुनजी सॼी हयाती यकसां इबादत ऐं बंदगी में थी गुज़रे। जॾहिं हू आसमान ॾे मुंहुं करे थो तॾहिं हुनखे उते बेअंदाज़ अजाइब ॾिसण में अचनि था। जॾहिं हू ज़मीन ॾे नज़र करे थो तॾहिं रुॻो निढड़ी कीअं मां बि हुनखे ख़ुदा जी कुदरत मालूम थी थिए। सिज पंहिंजी जाइ ते क़ाइमु रहे थो ऐं सियारा तारा पंजनि दौरनि ते पिया। हुन ई पुछड़ तारो पाणियाठी हवा में घुमियो, वरी पंहिंजे ठारायल रस्ते ते मोटी अचे थो। उन्हनि सभिनी खे ख़ुदा खां सवाइ ॿियो कंहिं जोड़ियो आहे। बेइंतहा हिकमत खां सवाइ ॿियो कीअं उन्हनि मां फ़ाइदा क़ाइमु थी सघण जा आहिनि। हुनजो नूर ऐं तजलोत ॾिस, कहिड़ो न हैरत में विझण जहिड़ो आहे। उन हूंदे बि हुनजो नूर खुटण जो न आहे। हुनजी चाल खे त ॾिस त कहिड़ी न तिखी आहे, तॾहिं बि हिकिड़ो ॿिए जे रस्ते में नथो अची पवे। ज़मीन ॾे निहार ऐं उन जी पैदाश ॾिस, उन जे अंदरि या पेट जी चकास लाइ ॾिस त मंझसि छा छा पियो आहे। हिकमत ऐं कुदरत उहो सॼो बंदोबस्तु न बणायो आहे छा? गाह खे उभरण लाइ केरु थो चवे? पूरे वक़्त ते उन खे पाणी केरु थो पहुचाए? ॾिस ढोर ढगा उहो चरनि था, घोड़ा गॾह रिढूं बकरियूं उहो खाइनि थियूं। उहो केरु आहे जो उन्हनि सभिनी खे खाधो मौजूदु करे थो ॾिए? जेको अन्न पोखी थो त में बरकत ऐं वाधारो केरु विझे थो? केरु तोखे हेकोण जो हज़ारूणो करियो ॾे? केरु तुंहिंजे लाइ पूरी मौसम में ज़ैतून पहुचाए थो या अंगूर बि, जेतोणीकि उन जे सबब जी तोखे ख़बर ई नथी पवे? तमामु ख़सीस मख बि का पाण खे पाणी पैदा करे सघंदी? या ख़ुदि तूं जो ख़ुदा जो ख़लकियो आहीं ऐं ख़ुदा खां थोरो ई घटि आहीं, सो जेकर उहा जोड़े सघंदे? जानवरनि खे इहा ख़बर आहे त असीं जहिड़ा आहियूं, पर हुननि खे उन्ही ते हैरत नथी लॻे। उहे पंहिंजी हयाती जो गुज़रान करण में ख़ुशि रहनि था, पर उहा ख़बर न अथनि त उहा नेठि पूरी थींदी। सभु को जानवर पुश्त बे पुश्त पंहिंजे तबी क़ाइदे ते हलियो अचे। हज़ारे पीढ़ियूं लंघी वञनि थियूं त बि उन्हनि मां हिकिड़ो क़िस्म बि गुम थी नथो वञे। तोखे उन सॼे कारखाने खे ॾिसी अहिड़ो अजब लॻे थो जहिड़ो उन जे जुदा जुदा भाङनि ते। तॾहिं तुंहिंजे लाइ ॿीअ बहितर कहिड़ी मशगूली आहे त उन्हनि शयुनि में पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जी कुदरत ऐं वॾाई ॻोल्हे लहीं ऐं उहा चकासे ॾिसी ऐं उन्ही जे अजाइबनि ते ख़्यालु पचाए ऐं वीचार करे। उन सभिनी जी बनावट में ताक़त ऐं रहमत ज़ाहिर पे ॾिसजे। उन जे लाइ जेको बंदोबस्तु रखियो वियो आहे त में इंसाफ़ ऐं महिरबानी पई चमके। सभु पंहिंजे पंहिंजे हाल में ख़ुशि आहिनि ऐं हिकिड़े खे ॿिए ते का बि रीस कान थी अचे। अखरनि जो इल्मु उन जे मुक़ाबले में कहिड़ी शइ आहे? जेका वाक़फ़ियत ऐं इल्मियत आहे सा कुदरत ऐं तबियत जे पढ़ण में आहे। जॾहिं तोखे का सनती शइ ऐं पसंदि अचे ऐं उन जी तारीफ़ करे रही, तॾहिं जाचे मालूम कर त उहा कहिड़े कम जी आहे। छा लाइ जो तोखे पक ॼाणणु घुरिजे त ज़मीन मां अहिड़ी का बि शइ पैदा नथी थिए जा तोखे कम न अचे। तुंहिंजी ख़ुराक, तुंहिंजी पोशाक, तुंहिंजे मर्ज़नि जा इलाज, उहे सभु ज़मीन मां ई पैदा था थियनि। तॾहिं ॾाहो उहो आहे जंहिंखे उन जी ख़बर आहे ऐं सम्झ वारो उहो आहे जो उन्ही ते ख़्यालु ऐं वीचार करे थो। बाक़ी ॿिनि ॻाल्हियुनि जी बनस्बत जेको इल्मु तमामु घणो ऐं फ़ाइदे वारो आहे ऐं जेका हिकमत तमामु घटि ऐं नाक़िस ऐं बेसूद आहे, उन खे ॿियनि खां तूं पसंदि कर ऐं उन मां पंहिंजे पाड़ेसरी जे लाइ फ़ाइदो ॻोल्ह। उन खां वधीक पोइ तोखे रुॻो जीअण ऐं मरणु, हुकम करण ऐं ताबेदारी करणु, महिनत करण ऐं तकलीफ़ सहण जी ॻणती रखणु खपे। इल्मु इख़लाक़ मां उन सभिनी जी तोखे तालीम मिली सघंदी ऐं हयाती जे इंतिज़ाम मां उन्हनि जा क़ानून तोखे मालूम थी सघंदा। उहे अॻे ई तुंहिंजी दिलि ते खुलियल आहिनि।
रुगो तोखे को यादि ॾियारण वारो हुजे। ही तोखे आसानी सां सम्झ में अची सघंदा। रुगो ध्यानु ॾींदे त यादि थी वेंदई। ॿिया सभु इल्म अजाया आहिनि। ॿी सभु हिकमत कूड़ी आहे, न की उहा इंसान जे लाइ ज़रूरी या मुफ़ीद आहे, न की उन्ही मां हूअ वधीक चङो या सचो थिए थो। तुंहिंजा सभ खां वॾा फ़र्ज़ आहिनि ख़ुदा जी बंदगी ऐं ख़ल्क़ जी ख़ैर खाई। उन्हनि ॿिन्ही जी तालीम जहिड़ी तोखे ख़ुदा जी मख़लूक़ात ऐं मसनूआत ते ध्यानु ॾियण मां हासिलु थींदी, अहिड़ी ॿिए कंहिं हंधा न थींदी। हीअ असां अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं तहज़ीब इख़लाक़ किताब मां अवाले मज़मून हिकिड़नि खे ॿियनि ते फ़ज़ीलत। हीअ किताब नामियारे लेखक ऐं ॾाहे शमसुल उलमा मिर्ज़ा किलेज बेग जो लिखियलु आहे। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांखे भली भी त ॼाण आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वेंदो आहे। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं ऐं अव्हांजी ख़िदमत में असीं पेश कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे साथ सहकार जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां सलाहजी वञो। असांजा प्रोग्राम जेके लिंक वसीले व्हाट्सएप ग्रुप तोड़े सोशल मीडिया फेसबुक ऐं यूट्यूब वसीले अव्हां ताईं पहुचनि था, उहे प्रोग्राम अव्हीं बि ॿुधो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे ज़रूरु ॿुधायो त जीअं सुजाॻी जो हीउ सफ़र अञा बि सघारो बणिजी सघे। हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था उन जग मशहूरु किताब जा जंहिंजो नालो आहे फ़तह आख़िर आवाम जी थींदी ऐं इहो लिखियो आहे पोहरितन लाइ जाखोड़ींदड़ कामरेड जाम साकी। हीअ किताब अदालती बयान ते मुश्तमिल आहे। असीं अॼु अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी 13हीं क़िस्त। मोहतरम सदर ऐं कोर्ट जा मेंबर साहिबो, मूंखे 10 डिसंबर 1978 ते हैदराबाद में गिरफ़्तार कयो वियो ऐं साॻियनि इल्ज़ामनि हेठि हैदराबाद में हिकु स्पेशल मिलिट्री कोर्ट केस हलाए 10 साल सज़ा ॾेई चुकी आहे। जेतोणीकि उन बाबति सिंध हाई कोर्ट इल्तिवा जो हुकुम जारी कयो हो ऐं उहा राय ॾिनी हुई त उहो केस वधि में वधि समरी मिलिट्री कोर्ट में ई हलण जोॻो आहे। वाज़ह रहे त उन वक़्तु समरी कोर्टनि खे फ़क़्ति 1 साल सज़ा जो ई इख़्तियार हो। उन वक़्त जे मड़ियल इल्ज़ामनि ऐं हिन वक़्तु वारनि इल्ज़ामनि में को बि फ़र्क़ु कोन्हे। उन जे बावजूदि सरकार मूंखे हिन केस में शामिलु करे उहा कोशिशि करे रही आहे त मुंहिंजी क़ुवत इरादे खे कमज़ोर करे सघे त जीअं मूंखे आवाम जी आज़ादी ऐं जमहूरी हक़नि जी हलचल में हिसो वठण खां रोके सघिजे। पर पोइ बि सरकार जो को बि शाहिद मूं ते को ॾोह साबित करण में कामयाबु कोन थियो आहे। हीउ केस बि अॻे केस वांगुरु सियासी केस आहे। मूंखे भले बि त ॼाण आहे त फ़ौजी कोर्टूं संदन आला हाकमनि जे हेठि सज़ाऊं ॾींदियूं आहिनि। उन जी भेट कंहिं बि तरह अदलिया सां नथी करे सघिजे। पंहिंजे मसइलनि बाबति असांजी पेश कयल दरख़्वास्तनि जो जेको हशर थियो उहो बि अव्हांजे ज़ेर दस्ती ऐं अव्हांजे आला हाकमनि जी अदावत जो काफ़ी सबूत आहे। असांखे ज़ाती तरह अव्हांजे ख़िलाफ़ का शिकायत जो कारण कोन्हे। आउं कम्यूनिस्ट आहियां ऐं पंहिंजी समूरी शौरी ज़िंदगी पंहिंजे आवाम लाइ विढ़ंदो रहियो आहियां ऐं अव्हांखे मूं बाबति फ़ैसिलो ॾियण जी न ताक़त आहे ऐं न ई का जाइज़ हैसियत। न रुगो इहो पर अव्हांजे आला हाकमनि खे असां आॾो बीहण जी का क़ानूनी क़ुवत बि कोन्हे। मुंहिंजे मामले में आख़िरी फ़ैसिलो तारीख़ कंदी। पक ॼाणो उहे फ़र्द जेके पंहिंजे मुल्क ऐं आवाम सां गद्दारी कंदा आहिनि उन्हनि खे तारीख़ में का जॻह कान मिलंदी आहे ऐं उहे माण्हू जेके आम माण्हुनि जे भले लाइ पंहिंजी हयाती ऐं रत सत ॾींदा आहिनि उन्हनि खे तारीख़ कॾहिं बि विसारे नाहे सघंदी। अवामा हर कंहिंखे तारीख़ जे उन अदालत आॾो पंहिंजनि समूरनि अमलनि ऐं सज़ाउनि लाइ जवाबु ॾियणो पवंदो। आउं अव्हांखे कीअं थो ॾिसां ऐं उन बाबति आउं कुझु तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजे मुल्क जी कहाणी रत ऐं ॻोढ़नि सां लिखी वई आहे, पर उन जी गद्दारी खे बि कॾहिं कोन विसारियो वेंदो जिन पंहिंजे मुल्क ऐं आवाम सां दोखो कयो आहे। जमहूरी ऐं पोरित आवाम जो डपु हुननि हाकमनि खे एतिरो त ॾकाए रहियो आहे
जो हुननि मार्शला हाकमनि मूंखे उन केस में शामिलु करणु ज़रूरी सम्झो जेको मुंहिंजी गिरफ़्तारी खां 20 महीना पोइ क़ाइमु कयो वियो हो। उहो बि जीअं त सियासी केस आहे, उन करे मूंखे पंहिंजी सियासत जो दिफ़ा करे पंहिंजो दिफ़ा करणो पवंदो। मूंखे 10 डिसंबर 1978 ते गिरफ़्तार कयो वियो हो, पर मूंसां जेको वहशाणो वर्ताव कयो वियो या जेके अज़ियतूं ॾिनियूं वियूं आऊं उनजो ज़िक्र वरी कोन कंदुसि। मूंखे उमेद आहे त हीअ कोर्ट मुंहिंजो हैदराबाद वारी स्पेशल फ़ौजी कोर्ट वारो ॾिनल बयानु पढ़ी चुकी हूंदी, पर मूंखे ॾिनल अज़ियतनि जी ॻाल्हि उते ई ख़तमु कान थी थिए। जेल में बि हुक्मरान टोलो पंहिंजनि हरकतनि खां बाज़ न आयो, जो जेल जे हाकमनि खे वरी वरी वरजाए हिदायतूं ॾींदा रहिया आहिनि त मूंखे जेल में क़ैद तन्हाई में रखियो वञे। जेतोणीकि मुल्क जूं आला अदालतूं क़ैद तन्हाई खे अज़ियत ऐं गैर क़ानूनी ठहिराए चुकियूं आहिनि। मूंखे C क्लास में रखियो वियो आहे। मार्शल एडमिनिस्ट्रेटर जेके फ़ौजी हाकिम हुअण जी हैसियत में तुर्त कार्रवाई कंदड़ कोठाईंदा आहिनि, उन्हनि अञा ताईं 2 साल पुराणनि कागज़नि जो बि नेकाल न कयो आहे। होम सेक्रेटरी कंहिं बि सियासी क़ैदी खे B क्लास ॾियण खां लवाईंदो आहे, सो मुंहिंजे मामले में त असल वहुकियो वञे। गुज़िरियल हुकूमतनि जे दौर में मूंखे B क्लास मिलंदी पई रही आहे, पर मूंखे ॿुधायो वियो आहे त अॼुकल्ह कमाई जे सर्टिफिकेट खां सवाइ ॿियो को बि कारण क़बूलु कोन्हे। ॼण त असांजो मुल्क हिकु महदूद कंपनी हुजे ऐं रुॻो उन्हनि खे ई के हक़ मिली सघनि था जिन वटि उनजे काफ़ी हिसनि यानी शेयर्स जा सर्टिफिकेट हुजनि। मूं अहिड़ो सर्टिफिकेट बि मोकिलियो, पर असां वारे बदनाम सहे खे अॼु बि उहे 2 टंगूं आहिनि। मूंखे शुरूआती शाइदियूं ॿुधण लाइ हैदराबाद सेंट्रल जेल मां कराची सेंट्रल जेल ते आंदो वियो। मुंहिंजे कराची सेंट्रल जेल ते पहुचण खां थोरा ई ॾींहं पोइ बेगम नुसरत भुट्टो खे बि उन ई जेल में आणे नज़रबंद कयो वियो। मूं हुन ॾांहुं हिकु ख़त लिखियो ऐं जेल जे क़ैदे मूजिबि उहो जेल जे हिकु सिपाही जे हवाले कयो त जेकॾहिं जेल जा हाकिम मंज़ूरु कनि त उहो बेगम साहिबा खे ॾिनो वञे, ॿी सूरत में मूंखे मोटाए ॾिनो वञे। कराची सेंट्रल जेल जे सुप्रीडेंट उहो ख़त बेगम साहिबा खे ॾियण या मूंखे मोटाए ॾियण बदिरां वञी कंहिं वॾे टोप खे ॾिनो ऐं मूं ते पाण वटि बि को केस हलाइण बदिरां 30 ॾींहं लाइ क़ैद तन्हाई में डंडा ॿेड़ियुनि सां खोले बंदि करण जी सज़ा ॾिनी वई। घड़ी लाइ तसवर त करे ॾिसो, किथे सियासी क़ैदी ऐं किथे डंडा ॿेड़ियूं। मुंहिंजी मालूमात मुताबिक़ आउं पहिरियों सियासी क़ैदी आहियां जंहिंखे डंडा ॿेड़ियूं हयूं वियूं। मूंखे पक आहे त उन आर्डर पुठियां का वॾी तोब हूंदी, न त जेल सुप्रीडेंट अहिड़ो आर्डर जारी करण खां अॻु 100 भेरा सोचे हा। हिते आउं यादि ॾियारणु थो चाहियां त अॻु में जॾहिं आउं ख़ुफ़िया फ़ौजी अज़ियतगाह में हुअसि तॾहिं मूंखे रोज़ु चैन जे हिसाब सां 30 ॾींहंनि लाइ मायूस कंदड़ इंजेक्शनूं हयूं वियूं हुयूं। उहो इन लाइ कयो वियो हो त मुंहिंजे क़ुवत इरादे ऐं तनते सिरिश्ते खे कमज़ोर करे सघिजे। उन्हनि 120 इंजेक्शननि जो मुंहिंजी सिहत ते केतिरो असरु पियो आहे या पवंदो, उनजो फ़ैसिलो त के माहिर डॉक्टरी करे था सघनि। हिकु अहिड़ी हुकूमत जेका पंहिंजे मुखालफ़नि ख़िलाफ़ु अहिड़ा वहशियाणा वार थी करे, उहा मौज़ब हुकूमत नथी कोठे सघिजे। मूंखे पक आहे त पुरअसरार गाज़ी जी कंहिं तमामु वेझे साथारी जो अहिड़ो इशारो हूंदो, न त को बि नंढो ऑफिसर पंहिंजे लेखे ईअं नथो करे सघे। बहरहाल हीउ वहशियाणो वर्ताव ऐं ॿिया अहिड़ा गैर इंसानी, गैर इख़लाक़ी ऐं गैर क़ानूनी कम पाकिस्तान जी आवाम ख़िलाफ़ु हलां जो हिकु हिसो आहिनि। हाणे त वरी अमरीकी साम्राज्यनि सां नओं नातो ॻंढियो वियो आहे, जंहिंमें उन्हनि जे ज़ेर दस्ती अञा वधीक वधी वई आहे। उहो ई सबबु आहे जो आवाम ख़िलाफ़ु दहशतगर्दी, अज़ियतनि ऐं केसनि जो हीअ नई लहर वारो सिलसिलो नज़र अचे थो। हिन इलाइक़े जी सूरतहाल हक़ ते साम्राज्यनि जूं मतियूं मुझाए छॾियूं आहिनि। ईरान में जमहूरी ऐं साम्राज्य दुश्मन इनकलाब कामयाबु थी चुको आहे। ईरान जी बहादुर आवाम ज़ालिम जाबिर ऐं संगदिल शहनशाह खे लतूं हणी कढी छॾियो आहे। शाह ईरान हिन इलाइक़े में अमरीकी साम्राज्य जो तमामु अहम चौकीदार हो। हुन जे ज़िमे तेल जी सप्लाई ऐं उनजे नफ़े खे हिफ़ाज़ सां अमरीका पहुचाइण जो कमु रखियलु हो, छाकाणि त तेल जो नफ़ो अमरीकी इक़्तिसादियात जो अहम अनसर आहे। अफ़गानिस्तान में क़ौमी जमहूरी इनकलाब तमामु तेज़ी सां अॻिते वधणु लॻो ऐं अमरीका जे उनखे सोवियत यूनियन ऐं अमन कैंप ख़िलाफ़ु इस्तेमालु करण जी आख़िरी उमेद बि वेई। हिंदुस्तान में मरारजी देसाई ऐं संस हमनवाउनि भारतीय क़ौमी इतिहाद खे अवाम वापसि संदन ॿिरनि में बंदि करे छॾियो।
उन्हनि सदमनि साम्राज्यनि खे वाइड़ो करे हिस्टेरिया में मुब्तला करे छॾियो आहे। काउ बुआए वारो ज़हरीलो ऐं वेढ़ाक रेगन वाइट हाउस में दाख़िल थी चुको हो। अमेरिकी साम्राज्य सां चीन जी तोसीह पसंदि सरकार बि साज़िश में शरीक थी आहे। चीनी सरकार अॼुकल्ह आलमी अमन, सोशलिस्ट ब्लाक ऐं क़ौमी आज़ादी जे तहरीक ख़िलाफ़ आम तरह ऐं अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान ख़िलाफ़ ख़ासि तरह घाट घड़े रही आहे। हिते असांजे बदनसीब मुल्क में पुरस्रार गाज़ी जनरल ज़िया संस टोलो जेको पंहिंजो मुल्क फ़तह करण जो माहिर थी चुको आहे, उनखे उहे तब्दीलियूं भवाए ते ख़्वाब वांगुरु लॻियूं ऐं खेनि डिॼणो पियो। हुननि खे पूरी तरह परोड़ आहे त पाड़ेसरी अवाम जे हिननि कामयाबियुनि असांजी अवाम में नओं उत्साह पैदा करे संदन हौसला हिमालय जबल जियां बुलंद करे छॾिया आहिनि। जेका हुकूमत माण्हुनि खां जेतिरो परे हूंदी, उहा एतिरो ई ज़ालिम, वैशी ऐं साम्राज्य सहारे ते तगंदड़ हूंदी। उहा हुकूमत जेका अवाम दुश्मन हूंदी आहे, सा वञो अमेरिका जो बाक़ाइदे सहारो वठंदी आहे। मतिलबु त अमेरिका खे हिन इलाइक़े लाइ कंहिं नए चौकीदार जी ज़रूरत हुई ऐं हुन पुरस्रार गाज़ी ज़िया खे कंहिं मज़बूत सहारे जी ज़रूरत हुई। ॿिन्ही धुरियुनि जे हिन ज़रूरत हिन नाम निहाद नए नाते खे जनमु ॾिनो। सिंधी में असीं हुन खे चवंदा आहियूं, चंडो चंडे खे सो कोह ते ॻोल्हे लहे। ॾखण ऐं ॾखण ओलह एशिया में साम्राज्य दुश्मन लहर अॻियां बंदि वधाइण लाइ वाशिंगटन, पेकिंग ऐं इस्लामाबाद जो महवरी इतिहाद तयारु कयो पियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब फ़तह आख़िर आवाम जी थींदी जी 13हीं क़िस्त। हीअ किताब जेको अदालती बयान ते ॿधलु आहे, उहो नामियारे कामरेड लेखक ॼाम साकी जो लिखियलु आहे। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां, अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साथियो, अमी भली भी त ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न जे प्लेटफार्म तां अव्हां लाइ उहे प्रोग्राम नशर कंदा आहियूं जेके सुजागी जो सॾु हूंदा आहिनि। असीं सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारींदा आहियूं। असीं कोशिशि कंदा आहियूं त अव्हांजो आवाज़ बणिजूं। अव्हांजे हिन आवाज़ खे अव्हांजी ज़रूरत आहे। अचो सुजागी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजो साथ ॾियो ऐं सहकार कयो। असांजा प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो त जे हीअ सफ़र सफलता माणे सघे। सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था उन किताब जा जंहिंजो नालो आहे सिंधू जूं सल्तनतूं। हीअ किताब नामियारी लेखक इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी 47हीं क़िस्त। सिकंदर खे हिंदुस्तानी हुसन या गरूर एतिरो मुतासिर न कयो, पर राजा पोरस जी हिमत खेसि मोहे विधो ऐं हुन पोरस खे बादशाह बणाए मुक़ररु कयो ऐं अॻे खां बि वधीक इलाइक़ो संस बादशाहत में शामिलु करे छॾियाईं। हेरोडोटस ऐं संस हम ख़्यालनि जी राय आहे त राजा पोरस उन्हनि महिरबानी बावजूदि सिकंदर सां दगा कई, पर उन में का घणी सचाई नज़र नथी अचे। उन करे जो चनाब नदी में ॿोॾ आयल हुई ऐं दरिया कपरनि खां मथे वही रहियो हो, उहा ई सूरत हाल रावी ऐं ब्यास नदी ते बि पेश आई हुई। यूनान में नदियुनि जी सूरत हाल एतिरी ख़तरनाक न हूंदी आहे ऐं यूनानी ॾंद कथाउनि में नदियुनि खे देवियनि ऐं देवताउनि जहिड़ी हैसियत हासिलु हुई। उन्हनि दरियाहनि में सफ़र करणु आसान हो, पर हिंदुस्तानी नदियुनि जी सूरत हाल स्ट्राबो ऐं हेरोडोटस लाइ हैरत जो कारण बणी हुई। यूनानियुनि लाइ उन्हनि ॾींहनि में कब्ज़ो कयल नील नदी खे जज़्बाती हैसियत हासिलु हुई। जॾहिं सिकंदर सिंधू नदी जे किनारे ते पहुतो ऐं उन में वागूं ॾिठा, कपरनि ते तेली बीजनि जी पोख ॾिठी त खेसि पक थी वई त नील नदी असल में सिंधू नदी जो हिसो आहे ऐं हुन फौरी तौरु फ़ैसिलो कयो त हाणे मेडिटेरेनियन समुंड घणो परे न आहे। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिकंदर सुमेत उन वक़्त जे यूनानियुनि जी जाग्राफियाई महारत केतिरी हुई। अॼु पंजाब ज़रई ख़ितो आहे, पर 4हीं सदी क़बल मसीह में उन इलाइक़े में घाटा ॿेला हूंदा हुआ, जिन में गेंडा, चीता, नाग ऐं ॿिया जानवर आम जाम हूंदा हुआ। उन्हनि ॿेलनि में कुझु अहिड़ा फल बि हूंदा हुआ जेके माखी जहिड़ा मिठा हूंदा हुआ।
पर खाइण सां यूनानियुनि खे जुलाब शुरू थी विया ऐं आख़िरकार सिकंदर उन्हनि जे खाइण ते पाबंदी लॻाए छॾी। उन सां गॾु सिकंदर जे सिपाहियुनि लाइ नाग बलाऊं ऐं मच्छर बि ख़तरो बणियल हुआ। लश्कर में मलेरिया वबा जी शक्ल इख़्तियार करे चुकी हुई। यूनानियुनि में उहो वहम पुख़्तो थी चुको हो त हिन सरज़मीन ते कब्ज़ो करण जे करे मथनि उहो अज़ाब नाज़िल थियो आहे। सिकंदर जॾहिं जांच कराई त खेसि ख़बर पई त लश्कर में सख़्तु बददिली पखिड़ियल आहे ऐं खेनि वतन जी यादि बि सताए रही आहे। उन खां पोइ सिकंदर फ़ौज जे अहम जनरलनि जी मीटिंग सॾाई। उन मौक़े ते तक़रीर कंदे सिकंदर चयो त सिंधु नदी ऐं सिंधु माथिरी हाणे यूनानियुनि जी बणिजी चुकी आहे। हूअ जीअं चाहिनि तीअं उते हुकुमरानी करे सघनि था। हिते जी समूरी दौलत संदन आहे। यूनानी हिकु अहिड़ो कमु करे चुका आहिनि जेको रहंदी दुनिया ताईं यादि रखियो वेंदो। उहो सभु कुझु खेनि उन करे हासिलु थियो आहे जो यूनानी दुनिया जी दलेर क़ौम आहे ऐं हू पंहिंजे लश्कर जी हाकिमियत हिन मुल्क खे तस्लीम करे थो। बदकिस्मती सां उन लालच ॾियारींदड़ तक़रीर जो लश्करियुनि ते को बि असरु न थियो। आख़िरकार सोइनोस हिकु जनरल तक़रीर जे जवाब में ॻाल्हाइण लाइ उथियो। आरएन उन जी तस्दीक करे थो त सिकंदर जी जज़्बाती तक़रीर बेअसर साबित थी हुई ऐं सिकंदर खे दुनिया फ़तह करण वारो संस ख़्वाबु पूरो थींदे नज़र न आयो। यूनानी फ़ौजी जल्द वतन वापसी लाइ सख़्तु बेचैन हुआ, जंहिं करे सिकंदर सख़्तु परेशानी जो शिकार बणिजी चुको हो। जॾहिं सोइनोस ॻाल्हाइणु शुरू कयो त हर तरफ़ माठ छांइजी वई। सोइनोस चवणु लॻो त यूनानी सिपाही जल्द वतन वरण लाइ बेताब आहिनि त जीअं हूअ पंहिंजे माइटनि सां मिली सघनि त उहे ज़िंदा बि आहिनि या मरी विया। पंहिंजे ज़ालनि ऐं ॿारनि सां मिलण जी शदीद ख़्वाहिश रखनि था कि न पंहिंजी सरज़मीन जी यादि सताए रही आहे। उन तक़रीर जे हिमायत में ॿिन्ही जनरलनि इंतिहाई जज़्बाती अंदाज़ में इज़हार कयो, ॼण त उहा हर कंहिंजे दिलि जी तर्जमानी हुई। सिकंदर सख़्तु कावड़ में उहा मीटिंग ख़तमु करे छॾी ऐं ॿिए ॾींहुं वरी मीटिंग सॾाई। ॿिए ॾींहुं वारी मीटिंग में हुन ऐलान कयो त जेकॾहिं फ़ौजी वापसि वञणु चाहिनि था त हलिया वञनि ऐं हू अकेलो पंहिंजी मुहिम जारी रखंदो। हुन बि एशलीज़ वारो तरीक़ो इख़्तियार कयो ऐं रंज थी पंहिंजे ख़ीमे में हलियो वियो। ख़ीमे में हू अकेलाई में रहियो ऐं कंहिं सां बि न मिलियो। हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं ऐं पोइ 3 ॾींहं गुज़री विया, पर कंहिं बि फ़ौजी जनरल न निदाम जो इज़हार कयो ऐं न ई सिकंदर सां गॾु रहण जो ऐलान कयो। बज़ाहिर ईअं महसूस थी रहियो हो त हुननि सिकंदर जो फ़ैसिलो क़बूलु करे वरितो आहे। आख़िरकार हू बि एशलीज़ वांगुरु ई पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करण ते मजबूर थियो। हूअ ख़ीमे खां ॿाहिरि आयो ऐं देवताउनि लाइ क़ुर्बानी कई वई। जंहिं बाद हुन ऐलान कयो त देवताउनि खे आगाह कयो आहे त हीअ नामहिरबान ज़मीन आहे, तंहिं करे वापसि वञण में को बि ऐब न आहे। उन ऐलान ते लश्कर तमामु घणी ख़ुशी जो इज़हार कयो ऐं मेले जहिड़ो माहौल बणिजी वियो। सिकंदर रवानगी खां अॻु फ़ौज खे आख़िरी मुहिम मुकमिल करण लाइ चयो ऐं उहा मुहिम ओलंपिया देवताउनि वॾियुनि क़ुर्बान गाहुनि जी अॾावत हुई। सिकंदर 12 वॾियूं क़ुर्बान गाहूं तइमीर करायूं ऐं उनजो मक़सदु इहो हो त देवता संस फ़तह कयल सरज़मीन जा मुहाफ़िज़ थियनि। उहे क़ुर्बान गाहूं देवताउनि जी शान वटां हुजनि, खांसि पोइ ईंदड़नि लाइ हैरत जो सबबु बणिजनि। सिकंदर जो सिंधु माथिरी वारी मुहिम उते ख़तमु न थी हुई। हुन साॻिए रस्ते तां वापसि वञण बदिरां सिंधु नदी वसीले समुंड ताईं पहुचण जो फ़ैसिलो कयो हो। हिन भेरे हुन मुकमल इंतिज़ाम सां उहो बहिरी सफ़र करणु चाहियो थे। वॾा ॿेड़ा तयारु कराया विया। यूनानी देवताउनि लाइ क़ुर्बानी कई वई ऐं हिन भेरे यूनानी ॾंद कथाउनि में सिंधु नदी जनाब बि शामिलु थी वियूं। हुन सिंधु माथिरी जे समूरियुनि नदियुनि जे देवियुनि वांगुरु पूॼा कई ऐं क़ुर्बानी ॾिनी ऐं रवानगी जी इब्तिदा कई। बदकिस्मती सां यूनानी सुठा मलाह न हुआ ऐं उन करे ओचितियुनि आफ़तनि संदन पीछो न छॾियो। जहलम ऐं चनाब नदियुनि में ख़तरनाक चाढ़ हो। घटि में घटि 2 वॾा ॿेड़ा त साज़ो सामान ऐं लश्कर समेत गर्क थी विया। पर ॻाल्हि उते ख़तमु न थी ऐं 5 नद वटि मालवी क़बीले वारनि सख़्तु हमिलो करे ॾिनो। सिकंदर खे 9 महीना लॻा। बहिरी सफ़र घटि ऐं जंग वधीक थींदी रही। हिकु फ़ौजी ॿुॾी विया ऐं कुझु जंग जो खाज बणिजी विया। उन दौरान सिकंदर खे छाती में हिकु तीर लॻो ऐं लश्करियुनि सम्झो त हू मारिजी वियो, जंहिं करे फ़ौज में छुड़वागी पखड़णु लॻी। आख़िरकार ज़ख़्मी हालत में मजबूर थी सिकंदर पंहिंजी ॿेड़ी जे अर्शे ते आयो ऐं हथ मथे खणी फ़ौज खे यकीन ॾियारियो त हू ज़िंदा आहे। सिंधु नदी जे किनारनि ते सख़्तु वेड़ा क़बीला आबाद हुआ ऐं उते जा हाकिम बि वधीक ताक़तवर हुआ। नतीजे में सिकंदर जी वापसी जो सफ़र तमामु घणो ख़तरनाक साबित थियो।
आख़िरकार लश्कर समुंड ताईं पहुची वियो। सिंधु नदी जे छोड़ वारे इलाइक़े में सिकंदर खे घणो वक़्तु लॻी वियो, छाकाणि त छाड़ूं तमामु तांगियूं हुयूं। समुंड में पहुचण खां पोइ सिकंदर ढगनि जी क़ुर्बानी देवताउनि खे पेश कई। क़ुर्बान कयल ढगा समुंड में उछलाया विया। शराब सां भरियल सोन जा प्याला बि नज़राने तौरु समुंड जे हवाले कया विया। उहो हिकु तरीक़े सां उन मुहिम जे ख़ात्मे जो ऐलान हो। सिकंदर उन मुहिम जे 2 सालनि खां पोइ बाबल में गुज़ारे वियो। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त खेसि ज़हर ॾिनो वियो ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त मलेरिया बुख़ार जे करे लाॾाणो कयाऊं। उहो बि चयो वञे थो त खेसि जेको तीर लॻो हो सो ज़हरीलो हो ऐं सिकंदर जो मौत उन तीर जे करे थियो हो। मौत खां अॻु में सिकंदर अरबस्तान ते हमले जी तयारी करे रहियो हो, छाकाणि त अरबनि खेसि देवता तस्लीम करण खां इनकार करे छॾियो हो। सॼी ज़िंदगी दौरान सिकंदर जी इहा भरपूर कोशिशि रही त खेसि मौत खां पोइ यादि रखियो वञे ऐं उन लाइ हूअ नामवर मोरख पाण सां गॾु रखंदो हो। हुन उहे मोरख हिंदुस्तान बि आंदा हुआ ऐं जिन मोरखनि खे सही अंदाज़ में पेश न कयो तिन खे क़त्ल कयो वियो, जीअं कालिस्टेनज़ खे क़त्ल कराए छॾियो हुआईं। संस मौत खां पोइ संस वफ़ादार मोरखनि हिंदुस्तान जी फतह बाबति हक़ीक़तूं पेश कयूं ऐं उन जे करे केतिरा ई तज़ाद साम्हूं आया जिन यूनानी ऐं रूमी लेखकनि खे मुझाए विधो हो। विचें दौर में सिकंदर जे मुहिमनि बाबति यूनानियुनि कहाणियूं लिखियूं जेके पिणु तारीख़ जो हिसो थी वियूं। कंहिं उन जी पुॼाणी सिकंदर खे जन्नत में पहुचाए कई त कंहिं वरी खेसि शीशे जी बोतल में बंदि करे समुंड हवाले कयो। कंहिं कहाणियुनि में सिकंदर जे फ़ौजनि खे वागुनि जे हवाले थियण जो बि ज़िक्र कयो वियो ऐं चयो वियो त उखाड़नि हिंदू भक्षुअनि खेसि उहा सज़ा ॾिनी हुई। जॾहिं कस्तनतनिया खे ओज हासिलु थियो ऐं उहे इलाइक़ा ईसाइनि जे लाइ अणॼाण बणिजी विया त हुननि वरी बि नओं तख़्यल पेश कयो। सिकंदर जी कहाणी नए सिरे लिखी ईसाइत खे उभारण जी कोशिशि कई वई। एतिरे क़दुरु जो हिंदुस्तान में वणनि खे लॻल मेवनि जे छुगनि बाबति राय पेश कई वई त उहे मेवा उहे ई हुआ जेके हवा जन्नत में आदम खे खाराया हुआ। उन लाइ वज़ाहत पेश कई वई त उहे मेवा जन्नत में ओभर तरफ़ लॻल हुआ। उहो सुवाल बि पेश कयो वियो त सिंधु नदी जन्नत जी नदी थी सघे थी। उहो मामिरो एतिरी क़दुरु शोहरत इख़्तियार करे वियो जो सिकंदर ज़ुल्करनैन जा किस्सा क़ुर शरीफ़ में बि अची विया। सिकंदर जे कहाणियुनि इस्लामी अंदाज़ बि इख़्तियार कयो ऐं ईरान में इस्कंदर नामा नाले किताब लिखियो वियो। सुल्तान महमूद बाबर ऐं 2 हमले आवरनि बि उहो ई इस्लामी अंदाज़ इख़्तियार कयो। हुननि काफ़िरनि खे मारे छॾियो। असीं कामयाबु थियासीं त गाज़ी सॾिबासीं। उहे कहाणियूं एतिरियूं त मक़बूल थियूं जो अॼु पाकिस्तान जे उतरे इलाइक़नि में जितां सिकंदर गुज़रियो हो ऐं सिंधु नदी खे देवी करार ॾेई उनजी पूॼा कई हुई, उते जे रहवासियुनि जो क़त्लेआम कयो हो। उते जा पठाण रहवासी अॼु बि पाण खे वॾे फ़ख़ुर सां सिकंदर जो औलाद सॾाइनि था। ही असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 47वीं क़िस्त। अमी ॿुधी रहिया हुआ प्रोग्राम सोच वीचार। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज
हिक मुठ थी वरी वापस आने वाले सफ़र जा साथारी बणिजऊं। एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।